Dubai go all the way like this. 4 miles was a tomato bachcho. बस पहुंची है जो बच्चे देखा वहाँ कतर आ रहे आदमी ये बैक में है कतर एमरेट्स की लगोस ये गेट D14 वाह बस याने जो है चीज ना बैठे वो गेट जहाज था That's everything, right? You made it. Yeah. I wasn't sure I was going to make this trip 2 weeks ago. Biffy. First time. Biffy. Really? Did it for it. Heard and answered prayer. This is from our old Think about it. You gonna be there tomorrow? It's gonna be. I'm telling you, like you articulated what you saw and what you think your next steps are. You know, let you lay down. Yeah. I'm really excited. ये सही है डॉट है जिनको लोग आने का आगे देखा है हफ्ते शाहजहां अंग्रेज अभी भी गेंदान सही अच्छा चंदा छोड़ो मिडल ईस्ट के दोस्त इंदान या पाकिस्तान में बेंदान है तो अंग्रेज बेंदान फुल खलक बस सही सामान ला थो डिगन में मथो हाणे बाजार का और ये सीनरी तव्हांखे ॾेखारियो अमेरिका में जहाज़ खुलण खां पोइ छा थींदो आहे जेके नवां दोस्तनि गुज़ारिश कयो शेयर करे छॾियो पेज खे लाइक ऐं फॉलो करे छॾिजो महिरबानी कंदी बाक़ी मज़ो अचे तमामु बहितरीन ट्रिप रहियो पाकिस्तान जो बसि हीअं अचो हाणे तव्हांखे
पूरा फुल अटैच थी। ये हुआ फुल आहे साईं, वही माई जा पूरे अटैच कई। बस हिन गेटी मां निकिरो ॿाहिरि त ॾिसो छा नज़ारो आहे, कोई नज़ारो न आहे। ऐसे व्हील चेयर सपोर्ट आ रहा है। बाक़ी इन घिटी खां पोइ निकिरण खां पोइ छा नज़ारो आहे तव्हांखे ॾेखारियां। ये साईं काॾे काॾे कहिड़े बि एयरपोर्ट ते वञो न, जहाज़ खां पोइ हिन घिटी मां टपणो पवंदो आहे। उन खां पोइ वञी का बिल्डिंग ईंदी आहे। बस साईं डैलस अमेरिका जो ये मथे लिखा कस्टम क्लियरेंस बैगेज क्लेम। एयरपोर्ट की बिल्डिंग में वो एमिरेट्स से कतर साईं पहुंची गया से खैर सां। बाक़ी साईं ये कतर जा जहाज एमिरेट्स हिन ते ईंदो त दोहा वेंदो, डायरेक्ट दोहा जी फ्लाइट आहे उहा दुबई वारी। खैर सां जंहिं जहाज़ ते पहुतासीं हाणे इहो वरी 4 कलाक खां पोइ सवारियूं खयूं वापसि वेंदो हलियो दुबई। ऐं हे दुआ हे साईं अची वियासीं मथे। हे कोक वर्ल्ड साम्हूं सिक्योरिटी करे हिते ईंदा हुए वेठा आहिनि साईं कतर ऐं होॾे वञण जे लाइ। असां वञूं था पिया इमिग्रेशन एग्ज़िट थियण जे लाइ, जीअं पाकिस्तान में थींदी आहे। हिते साईं कोविड वैक्सीनेटेड आहियूं, इंश्योर्ड आहियूं ऐं PCR टेस्ट कराए क्लियर आहियूं। इन करे डायरेक्ट बाक़ी जहाज़नि जी हिते लाइन लॻी पई हूंदी अथव। असां वटि जीअं चिंची आहिनि हिते जहाज़ अथव। एतिरी माना जहाज़ जी आम ट्रैवलिंग आहे अमेरिका में। वधि में वधि एयरलाइंस अमेरिका में साईं जहाज़ ते सफ़र कंदड़ अमेरिकन्स। सॼो सीन ॾेखारियांव थो साईं। सुभाणे तव्हां अमेरिका अचो त तव्हांखे ख़बर हुजे त छा थियणो आहे। जहाज़ खां पोइ लही कहिड़ो प्रोसीजर आहे। हर मुल्क जी पंहिंजी रिक्वायरमेंट आहे। पाकिस्तान में त माना रिकॉर्ड न था करणु ॾियनि सिक्योरिटी जे करे। ऐं हिते साईं अलाउ आहे रिकॉर्डिंग। हिते का रोक टोक न आहे। हिते बि के हसास जेके जायूं आहिनि उते मना थियल आहे। बाक़ी पैसेंजर वेठा आहिनि साईं डिपार्चर वारा। बाक़ी हे अराइवल साईं बचड़ा पंहिंजे पीउ सां साईं। पीउ ॾिसो इहे पीउ जी कुर्बानियूं अथव। 1 2 3 4 कुली लॻो पियो आहे। अल्लाह ख़ुशि रखनि। वेलकम डैलस साईं फोर्ट वर्थ। हे कस्टम क्लियरेंस साईं बॉर्डर सिक्योरिटी फोर्स फॉरेन नेशनल्स हितो कैनेडियन US रेजिडेंट्स हिते 20 मिनट वेट टाइम। पासपोर्ट रेडी जो 10 मिनट 2 मिनट साईं ग्लोबल एंट्री वारा। पाण जो आहे 20 मिनट वारा। पाण हे आहियूं साईं। रश ॾिसो केॾी हालत सही। छा त ख़ल्क़ आई आहे हालत।
हल कहिड़ी गल कर थी अॼु त मंडी लॻी पई आहे बस साईं जीअं तव्हांखे चयुमि अमेरिका में वधि में वधि ट्रेवलर एयरलाइंस आहिनि जहाज़नि ते माण्हू सफ़र कंदा आहिनि उन जी मिसाल ॾिठो केॾी ख़ल्क अमेरिका खां ॿाहिरों अमेरिका वापसि आई आहे या एंटर थी थिए सिर्फ़ु हिकिड़े एयरपोर्ट ते हे छड़ो डेलस जो एयरपोर्ट आहे जेको एतिरो कॉमन न आहे न्यूयॉर्क लॉस एंजलिस शिकागो उहे 3 मेगा एयरपोर्ट्स आहिनि हल त साईं बस साईं छा कयूं प्लेन में हलंदा त US कैनेडियन सिटीज़न्स रेजिडेंट साईं हे अमेरिका ऐं कैनेडियन भाउ भेण अथव हिननि जी माना हिक ॿिए खे तरजीह ॾींदा आहिनि हाणे साईं हिते लाइन ईअं हले थी हल ॾिसो पूरी केॾा काउंटर आहिनि हाणे इन मां अंदाज़ो लायो केॾी ख़ल्क आहे साईं बसि हाणे इंतज़ारु हिते वास्तो न हिते सिधी लाइन आहे ॿार नंढा वॾा सभु पहले आइए पहले पाइए पहिरियों हूंदा हुआ साईं अमेरिका ईंदा हुआ ॾाढा सूट बूट पाए कोट शोट पाए ईंदो हाणे साईं ट्रेवल करे करे हाणे बसि जुतनि में जणा घर हिक घर खां ॿिए घर था वञूं लोकल थी विया ये ट्रेवलिंग एॾी कई आहे इन खां पोइ ई साईं ॾियूं बाक़ी हल त केॾी ख़ल्क साईं आई आहे सभु इहे एंट्री थिए थी भई अमेरिका में एंटर थियनि था सिर्फ़ु डेलस एयरपोर्ट ते अचो साईं अॻे सीन ॾेखारियांव तव्हांजो बि कॾहिं नसीब चकर थिए न पोइ ॾिसी छॾियो जहाज़ मां लहण खां पोइ घिटी खां पोइ बिल्डिंग खां पोइ बॉर्डर सिक्योरिटी फोर्स क्लियरेंस पाण ॾे हूंदो आहे इमिग्रेशन डिपार्टमेंट न FIA वारा वेठा हूंदा आहिनि हिते बॉर्डर सिक्योरिटी फोर्स BSF वारा हूंदा आहिनि ॾेखारियां थो इहो काउंटर इंटरव्यू थियनि था पोयां न उहो इहे माण्हुनि जा उहो ई ऑफिसर वेठा आहिनि जेके फिंगर प्रिंट वठनि था चेक करनि था क्लियर आहे न आहे रिकॉर्ड कीअं आहे उहो साईं उनखे क्लियरेंस आहे बाक़ी जंहिंमें शक शुबो आहे पोइ वांटेड आहे उनखे वरी कमरे में वठी वेंदा आहिनि पोइ वरी फर्दर स्क्रीनिंग थींदी आहे फर्दर सवाल पुछंदा आहिनि काॾे वएं छो वएं काॾे वेंदे छा कंदो आहे जनरल क्वेश्चन हूंदा आहिनि घबराइण जी ॻाल्हि न आहे घबराए उहो जेको चोर हुजे न कूड़े वीज़े ते आयल हुजे या ख़बर न हुजे त छा करिणो आहे उहो ॾिजे जंहिंजो हर शइ क्लियर आहे दत खे जंहिं पुछो आहे छा पुछिणो अथव सच त बीठो नच कूड़ त मुंहं में धूड़ सिंपल साईं कंहिं हिन में रॉकेट साइंस न आहे मास्क ज़रूरी न पर एहतियात ज़रूरी आहे भाउ एहतियात त हुजे न भाउ मुंहिंजो पंहिंजे लाइ पंहिंजे बचनि जे लाइ बाक़ी रश साईं हुयूं ख़ल्क जाम बचड़ा भी रश में नंढा वॾा साईं बचड़ा सभु रश में साईं लाइन में हलियल आहे ख़ल्क जाड़े गाड़े ख़ल्क हेॾे बि ख़ल्क माण्हू ई माण्हू ॾिसो साईं अञा हुते इमिग्रेशन जी हले थी पई लाइन ख़ल्क माण्हू ई माण्हू रोको साईं
इमिग्रेशन हिते ई न त वास्तो जे FIR वठी वञे डायरेक्ट ॿाहिरि हिते साईं लाइन में केर बि हुजे ॾिसो न जाम माण्हू न वाह खिलक साईं बस साईं खिलक वण जी काठी हणणा बस साईं हाणे वेझा पहुता आहियूं बस हिकिड़ो चक्कर ॿियो आहे उन खां पोइ पाण काउंटरनि ते अची वेंदासीं हिते इमिग्रेशन जो इहो प्रोसेस आहे ऑफिसर हुयो वेठो आहे स्क्रीन ते पासपोर्ट वठंदो डॉक्यूमेंट्स वठंदो पोइ पुछंदो हुयो पुछंदो काॾे वएं घणा ॾींहं वएं हाणे काॾे वेंदे बसि चवंदासीं न बचड़ा ॿाहिरि इंतज़ारु था करनि चवंदो जल्दी कर वारो कर वञ छो त साईं फैमिली खे वॾी सपोर्ट कंदा आहिनि बाक़ी साईं लाइन ऐं रश खल्क ॾिसो हे साईं स्टूडेंट विज़िट वीज़ा ॿिया जेके नेशनल्स आहिनि उहे हेॾे भई असां अमेरिकन जी लाइन छिती लॻी पई आहे तेज़ हीअ जाम लॻी पई आहे ॾिसो फॉरेन नेशनल सारी जंहिंखे ॿियो पासपोर्ट आहे या जेके विज़िट वीज़ो स्टूडेंट वीज़ो बसि साईं हे ॾिसो पुॼी वियासीं लाइन ते बाक़ी असां अमेरिकन जी लाइन तेज़ थी हले उहा ॿी स्लो बीठी आहे जेके वीज़े वारा आहिनि हल छिक हर को चल बाबा चल हल बाबा हल रश ॾिसो था साईं पर जल्दी जल्दी कढंदा था वञनि बसि साईं लाइन जे वेझो पहुची विया पूरो मथे एयरपोर्ट हे साईं लाइन बसि साईं पंहिंजो नंबर अची वियो आहे पर हुन ऑफिसर जी नथो भरे सघां हिनजे करे होल्ड ऑन 1 सेकेंड वाह साईं वाह कोरोना जे करे का शइ न पुछो कुझु बि न बसि वरितऊं पासपोर्ट स्कैन कयूं फिंगर प्रिंटां बि न वरितऊं हा त बसि साईं दर पार थी वेंदो आहे सम्झो अमेरिका में एंट्री थी वई हे स्टीकर हितां लॻी वियो ठपो न हणंदा आहिनि न एंट्री जो बसि हितां अची वियो ऐं जेको ॿुधायोमांव हे ॿी स्क्रीनिंग अगरि कंहिंखे करणी हुजे त उनखे हिन कमरे में वठी वेंदा आहिनि उहो हितां निकिरंदो आहे न ॿी स्क्रीनिंग वारो जंहिंखे डिटेल में ॿी शइ पुछणी हुजे उनखे हिन कमरे में वठी वेंदा आहिनि हे वेटिंग एरिया उनखां पुछंदा गछंदा आहिनि अंदरों हाणे हे सम्झो पार थी वियासीं असां अमेरिका में एंटर थी वियासीं बैक क्लेम जहाज़ ऑफिशियली हाणे मां अमेरिका में एंटर थी वियुमि बसि साईं हे उहो एयरपोर्ट आहे जिथे मां अमेरिका में पहिरियों दफ़ो 6 मार्च 2011 में एंटर थियो जहाज़ साईं इहे उहे जहाज़ आहिनि जेके हज़ारे मील सफ़र कराए माण्हुनि खे हिकु कुंड खां ॿी कुंड ते पहुचाइनि था बैगेज क्लेम हाणे हिते वरी साईं
माण्हू चवंदा आहिनि अमेरिका वञो कपिड़ा लाराईंदा आहिनि, हीअं कंदा आहिनि, हूअं कंदा आहिनि। बादियूं ख़बर आहे साईं, उहे पाण जंपीर खां परे टपिया न हूंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाईंदा आहिनि, वाह अलाए छा आहे वाह। ॾिसो का शइ आहे तव्हांखे ॾेखारियां थो, का शइ अहिड़ी आहे जिथे लॻे यार इंसान जी तज़लील थिए। जेको माण्हू पाण हुजे, पाण फ्राडियो हुजे, 2 नंबर कम हुजनि, उन खे त पोइ बुछड़ो कजे न भाउ। हाणे असांजो किथे आहे बैगेज कतर, एमिरेट्स, दुबई किथे आहे? दुबई हिते बि न आहे दुबई साईं। हे ॾिसो साईं, आहे को माण्हू चवंदा आहिनि हीअं थींदो आहे, हूअं थींदो आहे। एम्स्टरडैम यूरोप खां ईंदियूं फ्लाइटूं। काॾे वई दुबई यार, हीअ बि न आहे, अॻे आहे। ॾिसो था सामान हलनि था। हिते साईं पोटर वोटर न आहे, हिते पाण ई आहे। हे जेके व्हीलचेयर वारा आहिनि, इन्हनि जे लाइ आहिनि, सपोर्ट जे लाइ। भई पंहिंजो सामान पाण खणणो आहे वाह, पंहिंजो सामान पाण। For passengers arriving with American Eagle from San Luis Potosí and Aguascalientes, your baggage claim is carousel number 1. Please note the exit is between carousel 4 and 5. The backdrop for connecting flights is to the left after exit stop. Have a great day. Thank you for flying with American Eagle. Kathia, Dubai. Welcome to Vietnam International Airport. Passenger arriving from Cancun, your carousel is number 5. सामान ॻोल्हियो भाउ, सामान ॻोल्हियो। हिते किथे सामान हूंदो बाबा। मड़ियूं आयूं आहिनि साईं, वेठियूं आहिनि। हिते सामान ॻोल्हियो। हाणे साईं सामान ॻोल्हियो पिया, ॾिसूं किथे थो अचे। एमिरेट्स जा लॻियल आहिनि साईं टिकर, पंहिंजे हिते सामान ईंदो। ॾिसो आहे को साईं जिथे तव्हांखे लॻे त कमु ख़राबु आहे, तव्हांखे लॻो। माण्हू जेका दुनिया ॿुधाईंदा आहिनि, ॿुधाइणु हिकिड़ी आम शइ आहे, ॾिसणु एक्सपीरियंस करणु उहा अलॻि दुनिया आहे। असां वटि साईं जजमेंटल माण्हू न बाबा, हीअं हूअं माण्हुनि जा कपिड़ा लाहींदा आहिनि, फलाण कंदा आहिनि, टीर कंदा आहिनि, हीअं थींदो आहे, कुता छॾींदा आहिनि। मां त हिकिड़े दफ़े रेंजर वारे कराची एयरपोर्ट ते ज़िद कई। मां चयो भाउ तोखे ख़बर आहे हुते दुनिया छा आहे? तूं हिते वेठो छड़ो गुंडागर्दी थो करे। खल्क बीठी आहे साईं, खल्क। सामान 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 पंहिंजे जो अञा ताईं को न निशान। बस साईं उस्ताद छिक बेली छिक बाबा छिक छिक। असांजो बैग नज़र ई न आयो आहे साईं अञा ताईं। होॾे बि न आहे, ईंदो हिते ई किथे साईं। इंतज़ार इंतज़ार इंतज़ार। भाई खल्क साईं ईंदी थी वञे। एमिरेट्स वारी बोर्डिंग करायूं, कस्टम खां क्लीयरेंस वरितियूं। ऐं परे खां नज़र पई आहे उहो होॾो त हिकिड़ो बैग शायदि हिते लाहे करे रखियो अथऊं मुंहिंजो। आगे इहा पोजीशन लॻे थी का, हे बैग पंहिंजो आहे।
साईं भुट्टो हिकिड़ो बैग साईं मिली वियो मे बि हाणे हिकिड़ो आहे त ॿियो बैग बि हिते ई किथे कंहिं लाहे रखियो आहे या हिते त न आहे हिन में त वियो आहे ओॾो फिरी ईंदो इहे साईं सामान ॻोल्हणा पवंदा अथव बाबा बस साईं इंतज़ार आहे हिकिड़े ॿिए बैग जो अदड़ी खे त खणी ॾिनो ते बैग चेक करण ऑल डन ओके थैंक यू हैव अ गुड वन हल भाई इन जो त थी वियो असांजा बैग नज़र ई नथा अचो हेॾो अलॻि बैग हलंदा होॾो अलॻि निकिरंदा अब आसान तरीक़ो इहो आहे पंहिंजे बैगनि ते निशानी करे ॾियो जे असांजे बैगनि ते निशानी आहे इहा गुलाबी रिबन ॿधल आहे न माण्हू रसियूं ॿधींदा भाई खे धकु लॻी वियो Welcome all passengers coming from Aguascalientes and San Luis Potosí. Your back claim area is number 1. धको आहे हिते Please keep in mind your responsibility वठ to वठां जो back, जहान आहे especially if you have connection flight. असांजो बैग त नज़र ई किथे नथो अचे Welcome to DFW International Airport. Passenger arriving from Cancun and हाँ, Puerto इंतज़ार 5, arriving from Leon, इंतज़ार 7. If you're arriving from Amsterdam, हिकिड़ो ॿियो कारो आहे Durango, हिकिड़ो number 7. Cancun, गुलाबी आहे South Korea, your crossroads number 8. All passengers, please be चार बैग आहिनि न वञो हे do not leave any हे luggage असांजो हैंड कैरी साईं that return and exit is between 4 and 5. Thank you for अच your बाबा time. अच हेॾे बि हाणे शुरू थी विया आहिनि हाणे ॾिसूं साईं अलाए हेॾे न वञी हलियो हीअं बि थींदो अथव ता हेॾे न हुजे त होॾे बि चेक कयो बैग ई बैग साईं बस साईं बैग न मिलेव त पाण ॻोल्हा करण में निकिरी हलो छो त हेॾे काफ़ी बैग लाहे करे रखी छॾींदा आहिनि हे जीअं पिया आहिनि था हिन में न आहे असांजो को बैग हिन में बि न आहे हिन में बि न आहे हे पिया न कुझु बैग हिननि में बि नथो लॻे पोइ वञे थो हिकिड़ो बसि साईं ॻोल्ही ते बैग मिली विया हलो भाउ हाणे छा थो थिए छा ख़्यालु अचूं बाबा असांखे कढण ॾे ॾिसो था साईं आहे को चक्कर एक्चुअली माई वाइफ साईं ॾिठो आहे पुलिस वारो चए थो हे सभु थिला तुंहिंजा आहिनि मां जो न पा घरारी जा बि आहिनि हीअ ज़िंदगानी अथव साईं हिते उन खां पोइ बसि साईं हे माण्हू अलॻि बीठा आहिनि साईं बसि हाणे हे सामान माण्हुनि जो अचे थो वञे थो असांजो आख़िरी हे बसि एग्ज़िट जो दर हा कंहिंमें शक शुबो हुजनि त हे बॉर्डर वारा बीठा आहिनि सामान जी ॿी स्क्रीनिंग हेॾे कंदा आहिनि जंहिंखे उहो ई हे बाक़ी एयरपोर्ट एग्ज़िट कनेक्टिंग फ्लाइट हुजे त होॾे वञो माना हितां ॿियो जहाज़ ॿिए शहर वञिणो हुजे करंसी एक्सचेंज डॉलर वालर चेंज बाक़ी हे सही
हे वो खजानो आहे बसि हे त माण्हू हिते साईं आयल हूंदा आहिनि पंहिंजे प्रेम प्यारनि खे वठण जे लाइ गुल फूकणा पुतड़ा ॿार बच्चा अंग्रेज़ इंग्लिश वेलकम टू अमेरिका साईं ॾिसो था हिते वॾा अलॻि ई अलॻि लम्हा हूंदा आहिनि हे डोर बंदि आहे त अॻे डोर ते हलंदासीं ॾिसो इंटरनेशनल बैक क्लेम साईं सॼो तव्हांखे तरीक़ो ॾेखारियां थो हे ॾिसो यामड़नि खे गुल बुल खणी आया आहिनि साईं हा जीअं वाह हे साईं थधे माहौल में अची वियासीं अॼु तव्हांखे एयरपोर्ट खां जहाज़ खां वठी एयरपोर्ट तक भाई लाइव कटियासीं लाइक एंड शेयर सां शेयर हिकिड़ो ठहे थो पियो हिते इनामला भुट्टो असांजो भाउ आयल आहे असांखे पिकअप करणु ओयो बीठो आहे पोइ हिते ओयो अचे थो गाॾी अॻे खातियूं बसि साईं हलंदे हलंदे इनाम साहब बि अची वियो अॻे हाणे बीहाए थो त ओयो बसि अदा इहो हुयो लाइव सीन शेयर कंदा हलो था शेयर खां सवाइ ज़िंदगी अधूरी आहे बसि साईं हाणे सामान खणी बसि साईं सामान रखजी वियो डिगी में इनाम साहब अची वियो सामान इहो हुयो सॼो नज़ारो बस साईं पहुची वियासीं ख़ैर सां इनामला साहब पिक करण आयो एयरपोर्ट जो नज़ारो जहाज़ खां वठी एयरपोर्ट ॿाहिरि जो सफ़र बस साईं तव्हां ॿाहिरि निकिरी हिते टैक्सी ते वञो कोई पिक करणु अचो उन पंहिंजी गाॾी ते निकिता वञो हलिया बस साईं एयरपोर्ट टर्मिनल को एग्ज़िट हर कोई पंहिंजी मंज़िलनि ॾे रवां असां बि साईं रवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं जेसि ताईं दुआनि में यादि प्रेम प्यारनि जो ख़्यालु रखिजो